ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करयां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जे 9 अध्याय जे पहिरें पाठ में ॾिठो राजा युधिष्ठिर खे श्री कृष्ण भगवान भीष्म पितामह वटि वठी था वञनि ऐं भीष्म पितामह राजा युधिष्ठिर के ज्ञान उपदेश ॾियनि था ऐं सम्झाइनि था त हिन दुनिया में जेको थींदो आयो आहे, जेको थी रहियो आहे ऐं जेको थींदो, उहो सभु परमेश्वर जी मर्ज़ीअ जे अनुसार थींदो आहे। इन करे पाण खे कंहिं ॻाल्हि जो शौक़ु ॾुख न करणु घुरिजे। अचो त अॼु पाण इन कथा खे अॻिते वधायूं। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जो स्कंद पहिरियों अध्याय 9 पार्ट 2। भीष्म पितामह चवनि था त ए राजा युधिष्ठिर, जेके माण्हू परमेश्वर जी मर्ज़ीअ ते ख़ुशि रही पंहिंजो जीवन जप तप ऐं परमेश्वर जे ध्यान में गुज़ारीनि था, तिन जा नाला ॿुधो। उन्हनि में हिकिड़ो सदाशिव आहे, जेको नारायण जे जप ऐं ध्यान खां सवाइ दुनिया जे कंहिं बि कम सां वास्तो नथो रखे। ॿियो आहे नारद जी, जेको 8 ई पेर आनंद में मगन रहे थो। जंहिं जाइ ते संदसि दिलि चहे उते वीणा वॼाईंदो नारायण जा भॼन ऐं गुण ॻाईंदो घुमंदो थो रहे। टियों आहे कपिलदेव मुनि, जेको ॾींहुं राति पार ब्रह्म जे जप ऐं ध्यान में अकेलो गंगा सागर ते वेठो आहे। चौथों आहे सुखदेव जी, जेको जन्म खां ई संसारी मोह ऐं माया खां परे आहे ऐं 8 ई पेर वेठो वेंकटनाथ जी कथा ॻाए। ऐं पंजों आहे राजा बली, जंहिंखे जॾहिं ख़बर पई त भॻवान पाण चाहे थो त आउं राज न करियां, त हुन पंहिंजो सॼो राज भॻवान वामन खे दान में ॾिनो। सभई चयो जय श्री कृष्णा। इहे आहिनि भॻवान जा 5 वॾा ऐं महान भक्त। ए युधिष्ठिर, तूं सम्झी थो त मूं पंहिंजे ॿाहिरनि मिटनि माइटनि ऐं ब्राह्मणनि खे महाभारत में मारियो आहे, सो तुंहिंजो ईअं सम्झणु अजायो आहे। छो त तूं केरु आहीं जो कुझु करे सघीं। जेका परमेश्वर जी मर्ज़ी हुई सा थी। हाणे जीअं वणंदसि तीअं कंदो। उन करे तूं महाहचा जी चिंता छॾे पंहिंजे मन खे शांति कर ऐं भॻवान जी मर्ज़ी ईअं सम्झी पंहिंजो पाण खे यज्ञ करे पापनि खां मुक्त कर। प्रजा जी पालना करणु राजा जो धर्म आहे ऐं जेकॾहिं तूं राज न कंदे त तोखे ॿीणो पाप थींदो। हरे कृष्णा। सूत जी एतिरी कथा ॿुधाए चयो, ए रखेश्वरों, जंहिं वक़्तु भीष्म पितामह ही सभु ज्ञान ऐं धर्म राजा युधिष्ठिर खे सेखारे रहियो हो, तंहिं वक़्तु द्रौपदी उते वेठे भीष्म पितामह ॾांहुं ॾिठो ऐं जॾहिं भीष्म पितामह ईअं चयो त जंहिं सभा में धर्म जे ॼाणण वारो आदमी वेठो हुजे ऐं उन जाइ ते ॿियो आदमी अधर्म जी वाट सां पाप करण जो इरादो करे, त उन धर्मात्मा आदमीअ खे घुरिजे त उन पाप कंदड़ खे मना करे। पर जेकॾहिं एतिरी सुमर्थी ताक़त न अथसि त उतां उथी वञे
ऐं वञी परमेश्वर जो ध्यानु करे। द्रौपदी भीष्म पितामह जी ही ॻाल्हि ॿुधी राजा युधिष्ठिर ऐं अर्जुन ॾांहुं निहारे खिलियो ऐं वरी लॼी थी मन में वीचार कयो त ॾिसो, राजा दुर्योधन जी सभा में भीष्म पितामह जहिड़ो धर्मात्मा वेठो हो ऐं उन जे रूबरू अधर्म जी वाट सां मुंहिंजी ख़राबु हालत थी हुई। जो दुशासन पापी हो, उन मूंखे नंगे करण जे वास्ते मुंहिंजा कपिड़ा थे झिकिया। मूंखे दुर्योधन पंहिंजी जंघा ते वेहण लाइ चयो। अहिड़ी बुरी हालत थियण ते बि मुंहिंजो साह न निकितो। द्रौपदी जॾहिं ईअं वीचारियो त संदसि मन में तमामु उदास थी ऐं पाण खे धिकारण लॻी। तॾहिं भीष्म पितामह द्रौपदीअ खे उदास ॾिसंदे ई संदसि मन जो हाल पंहिंजे ज्ञान दृष्टिअ सां सम्झी चयो, ए धीउ, तूं पंहिंजे मन में कुझु चिंता न कर। हीउ सभु धिकार मूं ते आहे, छाकाणि त जंहिं वक़्तु सभु अधर्म तो ते थियो थे, उन वक़्तु मां बि उते हाज़िर वेठो हुअसि। जेकॾहिं मां दुर्योधन खे उन अधर्म खां मना करियां हा त उन जी मजाल न हुई जो ही सभु अधर्म तो ते करे हा। पर मुंहिंजे मन में इहो ज्ञान उन वक़्तु न आयो। उन ई करे तूं पक ॼाण त श्री श्याम सुंदर जी मर्ज़ी कुझु ईअं हुई जो तोसां इहो अधर्म थियो हो। उन जी मर्ज़ीअ जे बरख़िलाफ़ कंहिंजी बि अक़ल हली नथी सघे। उन करे उन सभा में वेठल गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य, करण, आऊं ऐं ॿिया बि घणाई धर्मात्मा आदमी वेठा हुआ, लेकिन कंहिंखे बि एतिरी सुमर्थी न थी जो उन अधर्म खे रोके सघे हा। ऐं उन जो हिकिड़ो ॿियो बि सबबु आहे त जेको आदमी कहिड़ो बि ज्ञानी ऐं महात्मा हुजे, पर जेकॾहिं उहो अधर्मी जी संगत में रहे त उन जो ज्ञान नष्ट थो थिए ऐं उहो कंहिं बि वक़्तु कमु नथो अचे। तंहिं करे मूंखे उन वक़्तु धर्म अधर्म जो वीचार न थियो। जेको अधर्मी जो नमक खाए थो, सो बि अहिड़ो ई थिए थो। उन ॾींहंनि में मां राजा दुर्योधन वटि ॾींहुं ऐं राति उन जो अन्न खाईंदो हुअसि। तंहिं करे मूंखे उन वक़्तु धर्म ऐं अधर्म जो वीचार न थियो। अॼु मूंखे 56 ॾींहं थी चुका आहिनि। मूं अन्न ऐं जल ग्रहण न कयो आहे ऐं मैदान में बाणनि जी सेजा ते सुतो पियो आहियां ऐं मुंहिंजे रत जो फुरो फुरो किरी रहियो आहे। उन करे हाणे मुंहिंजे शरीर मां राजा दुर्योधन जो अन्न ऐं जल निकिरी वियो आहे ऐं संदसि संगत जो असर बि निकिरी वियो आहे। तॾहिं मूंखे इन ॻाल्हि जो ज्ञान थियो आहे। सभई चओ जय श्री कृष्ण। प्यारा भक्तों, हिन कथा मां पाण खे इहो सबक़ु थो मिले त जेको थींदो आयो आहे, जेको थी रहियो आहे ऐं जेको थींदो, सभु हुन परमेश्वर जी मर्ज़ी अनुसार थींदो। ऐं जेको इंसान बुरे माण्हुनि जी संगत में रहे थो, बुरे माण्हुनि जो नमक खाए थो, त उहो बि उन बुरे माण्हुनि जहिड़ो ई थी थो वञे। सभई चओ जय श्री कृष्ण। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिलु थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो। जय सिया राम। राधे राधे।